रुको दे खबर ये वेठो इंजन बेवा हो बस जे इंतजार में। शुक्र अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे घर में वेठो पंहिंजो कमाया तो पंहिंजो खावां तो वांगर को वाठो न आहियां कंहिंजो। हाणे बस कर एतिरी ॾाढी न उथो रेस वॾे घुरायो अथई। हल नहीं कर बाबा जल्दी कर उथ। रेस वॾे छो घुरायो मूंखे? इहो हली तूं रेस वॾे खां पुछजां त तोखे छो घुरायो अथसि। हाज़िर हाज़िर सुल्तान हिन वक़्तु घर में कोन्हे अचे त पोइ रेस जी हाज़िरी भरींदुसि। मलूक खान रेस तोखे अकेले खे घुरायो आहे सॼी आका खे कोन घुरायो अथसि। उथो हाणे अॻ में थी। ॾिस वरियाम मूंसां ॾाढा ई न कर। जेकॾहिं तो मुंहिंजे ॿाह में हथु विधो न ऐं सुल्तान खे ख़बर पई त सुठो कोन थींदी। सुल्तान खे सुञाणींदो न। अरे धमकी कंहिंखे थोरी मां तुंहिंजी अछी ॾाड़ीअ जो लिहाज़ थो कयां न त ईअं खंभे खणी हलूं सां। उथ। मां सुल्तान खां सवाइ अकेलो न हलंदुसि चयोमांइ अकेलो न हलंदुसि। रेस मूंखे चयो त मलूक खे गॾु वठियो अचे ऐं तोखे मूंसां गॾु हलणो पवंदो। न हलंदुसि। मलूक तुंहिंजा वॾा हलंदा तूं छो न हलंदे? बराबरि इहो सच आहे त दुश्मन जो दुश्मन बि दोस्त हूंदो आहे। मां इन करे तव्हांजी मदद न करे रहियो आहियां त सालार ख़ान मुंहिंजो दुश्मन आहे, बल्कि तव्हांजी मदद मां इन करे करे रहियो आहियां तव्हां सां ज़ुल्म थियो आहे ऐं मां ज़ुल्म जे सख़्त ख़िलाफ़ आहियां। ॻाल्हि गैरत जी आहे हाशिम खान, पर अहिड़ी तरह साज़िश कई वई आहे जो असांखे सम्झ में ई कोन थो अचे। असां विढ़ूं त कंहिंसां विढ़ूं? सभ खां अवल त असांखे ॿधरायो वियो ऐं उन खां पोइ प्रिय जी शादी बशूअ सां कराई वई ऐं बशूअ खे नशे जी लालच ॾेई उनखे ख़रीद कयो वियो। जीअं हुन सां रांदि विढ़ी आहे असां बि हुन सां ईअं ई रांदि विढ़ंदासीं। जीअं सालार ख़ान खे ख़बर पए त धक किथां आयो ऐं कीअं लॻो। मूंसां बि त इहो ई चकर थियो आहे न। सालार ख़ान कंहिंसां बि सिधो न आहे विढ़ंदो। मुंहिंजो मासूम भाउ क़त्ल थी वियो आहे ऐं मूंखे इहा बि ख़बर नथी पवे त कातिल केरु आहे। सम्झां थो त कातिल नादर ख़ान आहे, पर चवनि था त नादर ख़ान त न मुर्दा आहे न ज़िंदा आहे। हाशिम खान नादर ख़ान हाणे बहितर आहे पर उहा हाणे हलिजे। हा भाउ सुल्तान हाणे हलणु घुरिजे, काफ़ी देरि थी वई। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।